अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर आबरी जो ही बैत सजणनि जे हुज़ूर में पेश करण आयो आहियां। लतीफ़ साईं फरमायो, काकुल कुठी जा कफ़न तहीं की न थे, मंझि शहादत सां लुॾे ऐं लाॾ करे। सजणो, इंसानी तारीख़ जो पहिरियों क़त्ल बि औरत ते थियो हो। जॾहिं काबील पंहिंजे भाउ हाबील खे इन करे मारियो हो जो हुन पंहिंजे भाउ जी ज़ाल खे हासिलु करण ते चाहियो, छाकाणि त हू उन औरत जे अखियुनि जे सहर में होश विञाए वेठो। हिते लतीफ़ साईं हिन बैत में अखियुनि ई काकुल यानी कारनि भौर वारनि जे सां कुसजण वारी रिवायती ॻाल्हि कई आहे, जंहिंखे सिंध में काकुल कुठी इस्तिलाहनि बि इस्तेमालु कई वेंदी आहे। असांजे मुल्क में औरत ऐं मर्द जे गैर क़ानूनी रिश्ते वारनि लफ़्ज़नि जे ज़रिए नातो या वास्तो जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करण जे बजाए सींध जो इस्तेमालु कयो वियो आहे। सींध उहा औरत जी चोटी, जीअं मर्द मुछ ते हथु रखी का वाइदो कंदो आहे, तीअं औरत चोटी या चग झले जेकॾहिं उन को वाइदो कयो त उहा बि उनखे पालण जी कोशिशि कंदी हुई। त हिते सींध जो लफ़्ज़ उन करे इस्तेमालु कयो वियो आहे, जीअं असां वटि आमतौरु चवंदा त फलाणीअ सां सींध हुई। हिते काकुल कुठी बि इन इस्तिलाह में इस्तेमालु थियल आहे। लतीफ़ साईं खां अॻु में शायदि दुनिया में कंहिं बि ॿिए शाइर अहिड़ी औरत खे शहीद सॾण जी रिवायत न रखी, पर ॿिए तरफ़ इहो वॾो सच आहे त असांजे समाज में काकुल जे कुठियुनि खे अॼु बि कफ़न नथो ॾिनो वञे ऐं बिना गुस्ल जे ई दफ़न थी वेंदियूं आहिनि। पर लतीफ़ पंहिंजे शऊरी अहसास खे कफ़न जो रूप ॾेई मोहबत जी हिकु नई तारीख़ रक़म करे छॾी, जॾहिं चई त काकुल कुठी जा कफ़न तहीं की न थिए, मंझि शहादत सां लुॾे लाॾ करे। हिन हुनखे उन शहादत जो दर्जो ॾेई छॾियो। हूअं बि जेकॾहिं माण्हू को इंसानु क़तलु थींदो आहे, वण तां किरी पए, खूह में किरी मरी पए, त उनखे बि असांजे इस्लाम में बि कंहिं न कंहिं हद ताईं कोई हिकु नंढी वॾी पर शहादत लिखियो वेंदो आहे। दर्जो हुनजो खणी घटि वधि थी सघे थो, पर लिखबो हुनखे शहीद आहे। जे लतीफ़।